की शुरुआत में अवां सां ख़बर शेयर कंदासीं। सदर आरिफ अलवी सुप्रीम कोर्ट जे सीनियर जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ नज़रसानी रेफरेंस वापस वठण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अवां खे अपडेट कयो पिया। सदर आरिफ अलवी मंज़ूरी आइन जे आर्टिकल 48 तहत हिक वज़ीर आज़म जी एडवाइस ते ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गुज़िरियल ॾींहुं काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ नज़रसानी रेफरेंस वापस वठण लाइ सदर खे ख़त लिखियो हो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शर। जी असद, कहिड़ा तफ़सील आहे? जी बिल्कुल, ऐवान सदर मां पधराई थी आहे त सदर आरिफ अलवी जेका जस्टिस काज़ी ईसा फ़ाइज़ ख़िलाफ़ जेको नज़रसानी वारी पिटीशन हुई उहा वापस वठी छॾी आहे, जंहिंजी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इन हवाले सां ऐवान सदर ॾांहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी हिकिड़ो ख़त वियो हो, जे सदर उन ख़त खे जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सदर आइन जे आर्टिकल 48 हिक तहत इहा वज़ीर आज़म जी एडवाइस वारी मंज़ूरी ॾिनी आहे। इन हवाले सां जेका ऐवान सदर मां पधराई कई वई आहे उन में वधीक चयो आहे त सदर आरिफ अलवी एडवोकेट सुप्रीम कोर्ट अनीस अहमद शहज़ाद जे हक़ में बि सनद अख़्तियार ते बि दस्तख़त करे छॾी आहे ऐं गॾोगॾु जेका जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ जेका नज़रसानी वारी पिटीशन हुई उहा वापसि वठी छॾी आहे। जी असद शर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।